नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गढ़ी यासीन खां ख़बर ॾींदा हलूं त गढ़ी यासीन भरिसां मधे जी थाणे जे हद ॻोठ जागीर शेख जे रवासिन शेख बिरादरी जे औरतनि मर्दनि जो पुलिस जी नाजाइज़नि ऐं पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ मसामात बचल मसामात गुलशन ख़ातून ऐं एहसान शेख पाक किताब खणी एहतजाज कयो ऐं ॿुधायो आहे त पंहिंजी बिरादरी जे जवाबदार ग़ुलाम अब्बा साथियुनि समेत असांजे घरनि में दाख़िल थी भंजडा करे औरतनि मथां तशदुद कयो आहे, जंहिंजी FIR दाख़िल करण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे रिश्वत एवज़ आज़ाद करे छॾियो। एहतजाज कंदड़ औरतनि ऐं संदसि वधीक चवणु हो त मधे जी पुलिस बासरनि जी वंगार वहंदे जवाबदार रिश्वत एवज़ आज़ाद कया आहिनि। हाणे असां एहतजाज करे थाणे जो घेराव कंदासीं। एहतजाज कंदड़नि जो मौक़िफ़ आहे। हिननि वधीक चयो त असांखे DIG लाड़काणे ऐं SSP शिकारपुर खे अपील करियूं था त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।